अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ओ भाऊ हाँ भाऊ छाला खुशां बोलो माम ठठ। अरे यार ये पानी तो आने मुंह में यार ताज़ो तो कयां न माल यो ताज़ो भला पानी सां थी विंदो आ। हाँ सब्जी आ भाऊ सां? सब्जी आ सब्जी। अच्छा ए पानी आने सां न ताज़ो थी विंदो आ चरो थी विंदो आ जी माण्हू जो मुंह चरो थींदो आ न तड़ करण सां ईअं ई बि चरो थी विंदो आ। अच्छा हाँ हुकुम कर छा खपई? यार यो सामान त खपे मूंखे हाँ पर हाणे ॻाल्हि सम्झ में नथो अचे। हाँ ॿुधाए 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 असां छा जे लाइ वेठा आहियूं? अफ़तारी जे लाइ यार मूंखे जेको आहे सो सब्जी खपे भाॼी भाॼी हाँ उहो कहिड़ो वठां? अफ़तारी लाइ हाँ। अफ़तारी लाइ साईं तोखे करेला बि खपनि भिंडियूं बि खपनि ऐं टमाटर बि खपनि ऐं अलाह तोखे नेकी ॾे मिर्च बि खपनि ऐं हे वारियूं जेके अंबड़ियूं आहिनि न हे क्वालिटी वारियूं अंबड़ियूं हे छा आहिनि? हे अंबड़ियूं अच्छा हा हे क्वालिटी वारियूं अंबड़ियूं हे अंबड़ियूं बि खपनि माना इहे तोखे सभु जा मटीरियल जेके आहिनि न वठणा पवंदा अफ़तारी लाइ। घणो घणो कयां? इहो एतिरो छो छाजे लाइ वठिजे? बाबा रोज़ा त न सॼो ॾींहुं वीचारनि जो वात बंदि आहे त शाम जो त ज़ाहिर खाईंदा न। खाईंदा ॿिया न आहिनि मां पाण हिकिड़ो। हाँ मां हिकिड़ो हाँ त पोइ तूं सॼो ॾींहुं मुंहिंजो थी वेंदे इहा सब्जी त तूं खाई वेंदे रोज़ाइतनि जी असांखे ख़बर हूंदी आहे। हे हेॾे पियो आहे हिंदाणो। हा फ्रूट बि तोखे वठिणो पवंदो। अच्छा पोइ फ्रूट ॿियो त तो वटि कोन्हे? ॿियो आहे न बि न तोखे ॾेखारियां थो न हे आहे न हे क्वालिटी वारो सरदो कॾहिं ख़राबु बि न थींदो आहे थोरो नरम थी वेंदो आहे भई ख़राबु न थींदो आहे। अच्छा हा पोइ हे घणो घणो वठणु खपे? हे साईं मुंहिंजे अंदाज़े सां तोखे 2 किला हे वठणा पवंदा ठीकु आहे ऐं किलो तोखे टमाटर वठणा पवंदा करेला किलो वठणा पवंदई भिंडियूं किलो वठणो पवंदई मतिलबु त किलो किलो त हुजे ई कम से कम। अच्छा हा उहे वॾो यार माल थी वेंदो पोइ रक्शो घुरायां कीअं छा ते खणबा? न छा ते आयो आहे? मोटरसाइकिल ते। खजी वेंदो मोटरसाइकिल ते। हाँ हा हा पोइ हे फटाफट तयारु करे वठि भला किलो किलो करे वठां जेतिरो तोखे ख़बर न मूंखे अञा बि बर्फ़ बि वठणी पवंदई। अच्छा हा पोइ बर्फ़ बि बाबा तूं इहो जेको आहे ॾे। हा बर्फ़ मुंहिंजो होॾे दुकानु आयो आहे छोकिरे खे चवां थो बर्फ़ बि तुंहिंजे लाइ खणी थो अचे। हा पोइ सॾु कर छोकिरे खे सॾु कर। बर्फ़ घणो को चवां? तोखे ख़बर न यार मूंखे कहिड़ो ख़बर। हाँ हा अबा दीदार हेॾे था पुट हेॾो हिन जे लाइ बर्फ़ त तोरे हिन जे लाइ खणी आहे तक़रीबन 2 किलो करे चएसि ठीकु आहे हाणे तो किलो किलो करे ॾियां न। हा पोइ इहो फटाफट कमु करे वठि न यार। हा ठीकु आहे मां हेॾे विया हिन ते। हाँ तू वे छा तोर कयो रोज़ाइतनि सां हीअं गॾे था ॾियोसि। इहो परियों मिर्च विझे ज़्यादा न होला। इहो मिर्चनि जो बि किलो ॾींदे? हा हा हे मिर्च घणा थींदा आहिनि। अच्छा अदा तुंहिंजो सामान तयारु थी वियो आहे भाऊ। दोस्त इहो पोइ घणो थियो हिसाब किताब? इहो साईं हिसाब थी वियो 20 यार कैलकुलेटर कयां हिसाब तुंहिंजो घणो आहे। अच्छा हा हिसाब तुंहिंजो माशाल्लाह घणो थी वियो आहे। अदा 1200 रुपया तुंहिंजा थी विया। 1200? हा जामे श्री बि ॾिनो मां न। पोइ हिकिड़ो माण्हू माना रोज़ो खोले त 1200 में? हा 1200 साईं परचो। अच्छा हा बसि यार वॾी महिरबानी मूंखे इहो ई बसि रेट जाचणो हो। हाँ। हिकिड़ो माण्हू जो माना घणो ख़र्चो थो अचे मूंखे रोज़ो सुबुह रखिणो हो पर हाणे न रखंदुमि बुधी।